हाणे अचो त जज़म सां ज़बर जेको आम तौर ते असांजे लफ़्ज़ अखर नाला ईंदा आहिनि असांजी ॿोली में ॻाल्हाइण उन्हनि खे पढ़णु सिखूं। ठीकु आहे बाबा? अलिफ नून ज़बर अन पढ़ियोसीं न, अलिफ नून ज़बर अन ओ अलिफ नून ज़बर वाव रे ज़बर छा थियो? अनवर। अलिफ फे ज़बर ज़ादुल लाम ज़बर ज़ल अफ़ज़ल। हाणे तकड़ में पढ़ंदासीं छो त नालनि जी लिस्ट तमामु घणी आहे। हीअ अञा अधु मूं लिखिया आहिनि, अञा अहिड़ा खोड़ सारा ॿिया बि आहिनि। अफ़ज़ल, अशरफ, अतहर, अकरम, अज़हर, असलम, अहमद, दमदम, हसरत, असगर, अकबर, अमजद, अहसन, अरशद, आज़म, अकमल, अजमल, अख्तर, अजहर, अहमर, सरमद, बरकत, शरबत, सफदर, हशमत, सरवर, बख्शल, अजरक, शफकत, सरवत, रहमत, रहबर, जमजम, दफ्तर। ठीक है, इनके रे के भी बंद कयो भले। अनअम, फरहत, वहदत, हरदम, हमदम, तलअत, जहमत, मरहम, सनअत। ये लफ्ज़ असांजे आम ॻाल्हाइण में ये ईंदा रहंदा आहिनि। सो आउं तव्हां सभिनी जी ख़िदमत में इहा रिक्वेस्ट कंदुमि त ही वॾी कोशिशि सां महिनत सां ही लफ़्ज़ ठाहिया आहिनि। राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। प्यारा ॿारो, असां जज़म खे ज़बर सां कुझु नालनि में पढ़ियोसीं। हाणे अचो त ज़ेर सां पढ़ी वठो। अलिफ हे ज़ेर इह, अलिफ हे ज़ेर सीन अलिफ ज़बर नुन पेशो इहसानो। जेकॾहिं हिनखे पेश ॾींदव त इहसानो, ऐं जेकॾहिं हिनखे जज़म ॾींदव त थींदो इहसान। जेको असुल आहे, कंहिं बि नालो सॾु कंदा आहियूं न कंहिंजो बि माण्हू जो, असां हिते आम तौर ते ॿुधो आहे, जेको आम तौर ते गलियुनि में ॿार सॾु कंदा आहिनि इमरान। इमरान न, बल्कि हिनखे चवणो आहे इमरान। ठीकु आहे? मुंतज़िर, ज़िर न बल्कि मुंतज़िर, मुंतज़िर। आम तौर ते सॾु फहद, द न आहे करणो हिनखे, फहद। ठीकु आहे बाबा? हे बि ईअं ई आहे। इहसान, इस्लाम, इकबाल, इंसान, इजहार, इलियास, इकराम, इसहाक, इरशाद, इनाम, इंसाफ, इकरार, इसरार, इनकार, मिसबाह, गिलमान, इल्जाम, इस्लाह, रिजवान, मेहरान, मेहराब, दिलदार। ही नाला आहिनि सभई। ठीकु आहे? इमरान, इरफान, जिब्रान, इदगाम, मिनहाज। प्यारा ॿारो, जज़म खे ज़बर सां मिलायोसीं, ज़ेर सां मिलायोसीं, ऐं हाणे असां पेश सां मिलाईंदासीं। अचो त इहो आख़िरी सबक़ बि पढ़ी वठो हिन जो। अलिफ सिन पेशो उस, ते अलिफ ज़बर ता, दाल पेशो दु, पेश ॾींदव त उस्ताद। पर जे हिनखे तव्हां जज़म ॾींदव त इहो बि थींदो उस्ताद। बुरहान, रुखसार, सुरहान, सुल्तान, सुफियान, सुबहान, सुहराब, शुबान, सुबान, सुबान, उस्मान, ओस्मान न उस्मान। याद रखी छॾियो, इनखे ओस्मान कॾहिं बि न चइजो, उस्मान। हाँ, उस्मान, गुफरान, फुरकान, कुरआन,
قربان گلزار گلجان گلفام گلناز یہ نالا ہیں ٹھیک ہے لقمان ملتان مشتاق مسکان ممتاز مختار نعمان صحبت فرصت فرصت شہرت اتنا کھوڑا سارا ایڑا تا جزم آ راکھر پانا بھی بولے سکو دا ہانے آؤ یہ تمہاں کے ایکڑو ٹاسک دیندم تا سبانے تمہاں سبائی بار پنج اکھر ایڑا نواں گولے اچ جو جے کے جزم اساں پڑھیا وجن ٹھیک ہے پٹا